लीला छा थियो? किनो ख्वाब ॾिठा छा हो ख्वाब में? मूं ॾिठो हिकु तूफ़ानी रात आहे, चोॾस ऊंघाई आहे। तव्हां दरिया में हिकु ॿेड़ीअ में सवार आहियो। तव्हां उन ॿेड़ीअ मां लही तरह पार था करे वञो, पर आउं उॾी थी वञां। इहो ख्वाब त कूड़ो आहे न, भला ईअं कीअं थो थी सघे? हाँ पर तूं हाणे सुम, सुबुह पाण न ख्वाब जो नजुमी खां पुछंदासीं। कितनी थधी हवा है। हाँ, ये सिंध जी हवा है। जी हवा ॿियनि हवाउनि खां ख़ासि हूंदी आहे छा? हाँ, सिंध जी हवा ॿियनि ॼहनि जी हवाउनि खां ख़ासि हूंदी आहे। ईश्वर ॼाणे अलाए कहिड़ो राज़ आहे हिननि हवाउनि में, जो जंहिंखे बि लॻे सो हिन धरती जो ई थियो वञे। जंहिं धरती जी हवा अहिड़ी आहे, हुतां जा माण्हू छा हूंदा? माण्हू त वधीक सुठा हूंदा न त ईअं हाणे ॾिठे जे इश्क में एतिरो पंधु छो कराईंदा? अम्मा मूं राजा चनेसर जे हिकु ख़ासि वज़ीर ॾे कंहिं नमूने सां न्यापो कयो आहे। हू ईंदो ई हूंदो। वज़ीर जखो ॿाहिरि आयो। खेसि इज़त सां अंदरि वठी अचो। माफ़ कजो, तव्हांखे तकलीफ़ ॾिनी। तव्हां परदेसी आहियो, असांजा महिमान आहियो। हा, मूंखे ख़बर आहे त सिंध जा माण्हू असल खां वॾा महिमानदार हूंदा आहिनि। तव्हांजे रिहाइश जो बंदोबस्तु शाही महिमान खाने में कजे? न, असीं हिते आसास सां आहियूं। हीअ बि राजा चनेसर जी नगरी आहे। जी हा। असीं हिकिड़ी आस खणी आया आहियूं। जे अघाइजे त हुकुम करियो। हीअ मुंहिंजी धीअ पौरू आहे। असां हिकिड़ी उम्मीद खणी आया आहियूं ऐं असांखे उनजी मदद थी घुरिजे। मुंहिंजे हथ में जेकी कुझु आहे हाज़िर आहे, हुकुम कयो। मुंहिंजी धीअ पौरू जी राजा चनेसर सां शादी करायो। पर महाराजा त परिणियल आहे ऐं संस राणी लीला आहे। हा, इहा ख़बर आहे असांखे, पर बादशाहनि जूं 7 राणियूं बि थी सघनि थियूं। बिल्कुलु, 7 छा 10 थी सघनि। ॿी शादी सोचब आहे। अव्हां कोशिशि त करे ॾिसो। राणी साहिबा, इहा मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, बादशाह जे आमार जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं हू ॿियो विहांउ नथो करणु चाहे त आउं केरु थींदो आहियां हुन ते ज़ोर लॻाइण। तव्हां हिकिड़ो कमु त करे सघो था न? तव्हां बादशाह ताईं इहो संदेश त पहुचाए सघो था न? पोइ हू जेको बि जवाबु ॾियनि, पर संदेश सुबुह साण पहुचे। सचाई सां उहो कीअं? त आउं संदसि राणी थियण जे लाइ आहियां या न? मुंहिंजी राय सां का बि ॾाढा ई न थिए। शिकायत हुजे त उहा मूं ताईं पहुचणु घुरिजे। राया खे इंसाफ़ मिले थो, इहा ई हुनजी ज़रूरत आहे। हा बिल्कुलु, तव्हांखे चवां थो त जेकॾहिं मूंखां का बेइंसाफ़ी थी वञे मूंखे ॿुधाइजो। तव्हां न्यायकार ऐं इंसाफ़ पसंदि बादशाह आहियो साईं। पर तंहिंजे बावजूदि हिन ॻाल्हि ते नज़र रखियो त मता मूंखां का बेइंसाफ़ी न थी वञे।
किथे राजाउनि जी न कया ऐं बादशाहनि बेइंसाफ़ियूं कयूं, उहे शहर उहे पट गरक थी विया। कहिड़ी ख़बर आहे जखरा? सब ख़ैर आहे साईं, ॻाल्हि करणी हुई मां। हा चओ। हाणे ॿुधाए जखरा। हिकु सौदागर पंहिंजी धीअ सां गॾु कोट मुसीबत खां आई आहे ऐं उहा हुनजो विहांउ अव्हां सां करणु थी चाहे। संदन संदेश तव्हां ताईं पहुचाइण लाइ चयो। तोखे ख़बर आहे त मुंहिंजो जवाबु छा हूंदो? उहो उन्हनि खे ॿुधाए छॾी आहे। मूं इहा ॻाल्हि हुन सां कई, पोइ बि हुननि ज़ोर भरियो त संदन पैगाम अव्हां ताईं पहुचाए। इहा ॻाल्हि उन्हनि खे चङी तरह पर इज़त सां सम्झाए छॾ। सही आहे, अनखणी आहे। ऐं हा, आईंदा अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि मूं ताईं न पहुचणु घुरिजे। हुकुम साईं। पर साईं राजपूत छोकिरी आहे, ॾाढी हुस्न वारी। एतिरी हुस्नमंद हुजे, लीला जहिड़ी त न हूंदी। हा मूं पंहिंजी तरफ़ां कोशिशि कई, पोइ बादशाह सलामत उहो ई जवाबु ॾिनो जेको मूं अव्हांखे ॿुधायो। बस क़िस्मत जी ॻाल्हि आहे। शायदि मुंहिंजी न्याणी जे नसीब में राजा चनेसर न हो। शायदि ईअं ई आहे। वधीक जेको मूं लाइ हो। तव्हांजी महिरबानी। अव्हां हिकिड़ो कमु त करे सघो था न? ॿुधायो। तव्हां महाराजा चनेसर जे महल में मूंखे दासी कराए त रखी सघो था न? ही मुंहिंजे पुराणे मित्र मोकिलियो आहे। सुगड़ आहिनि, इन करे महल में कमकार लाइ आंदो। कहिड़ो कमु करे सघंदी? असीं साफ़ सफ़ाई ऐं उजले जो कमु चङी तरह करे सघूं। ही केरु आहे? ही मुंहिंजी धीअ आहे। नालो छा अथसि? कौर। कौर? नालो त नाज़ुक ऐं झीणो, पर बोलण वरी अणबो ऐं रुखो। न राणी, मुंहिंजी धीअ पंहिंजे नाले वांगुरु ॾाढी सुलझणी आहे। ठीकु आहे, त पोइ अॼु खां कौरव मुंहिंजी ख़ासि आहे। बादशाह जी सेज जी संभाल कौरव जे नाज़ुकनि जे हवाले थी करे। ठीकु आहे न कौरव? हाँ। ठीकु आहे, अभी वञी सभागी खां कमु जो पुछो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई। उहा इहा त तूं दासी थी करे राजा जे महल में छो आई आहीं?
एक राजा जी दिए नौकरियानी बन जी किया रांदी कौन अच्छा तू इहो पंहिंजो पाण सां जुल्म न पई करी कंहिं बि शइ खे हासिल करण लाइ सब्र ई क़ल्ब जी ज़रूरत हूंदी आहे असीं जे सफ़र ते निकिता आहियूं न हुन जी मंज़िल ते रसाई लाइ अलाए केतिरा रूप मटाइणा पवंदा नाकामी जो मुंहुं खणी हलण खां बहितर नाहे हासिलात लाइ कोशिश कई वञे तू छा पई चवीं मूंखे त तुंहिंजो ॻाल्हियूं न सवा सम्झ में नथियूं अचनि महाराजा चनेसर जी राणी थियण जो पंध एतिरो सवलो हुजे हा त हिते हरकासन थे हा इहो पंध अड़ातो आहे अमा राजा चनेसर पंहिंजे महल में हिकु दासीअ में ॾिसंदो बि न अमा तूं हिकु बादशाह जी ज़ाल थी करे इहो पई चवे तोखे ख़बर आहे त राजा खंगार मूंसां तमामु घणो मोह कंदो आहे इहो त सॼे देह खे ख़बर आहे पर मूंखे सभु ख़बर आहे त ही राजा महाराजा पंहिंजी तासीर सां कीअं कौरो अम्मा ओ जी साथी दुर्गो मुझे साथ दे ऐं को ॾिस कीअं महाराणी लीला दासी ऐं तुंहिंजी कौरू महाराणी